रपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो गंबर तालके जे 20 खां वधीक ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 3 सालनि खां बंदि। सेप्को अमलो ट्रांसफार्मर लाहे खणी वियो। हर महीने साफ़ीन ॾांहुं हज़ारें रुपयनि जा बिल अचण जो सिलसिलो जारी। अवाम खे हिरजी गर्मी में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। ख़बर मूजिबि सेप्को सब डिवीज़न गंबट जे अमले पारां गुज़िरियल 3 सालनि अॻु तालके गंबट में 20 खां वधीक ॻोठनि अली बख्श रोही ॻोठ कंडड़ी ॻोठ रपड़ी ॻोठ हबीबुल्ला उजण ॻोठ जाड़ा ॻोठ गो अली मोहम्मद गाद ॻोठ अमीर बख्श रोही ॻोठ मंझंद ॻोठ बादल खड़ो ॻोठ नूर मोहम्मद खड़ो ॿियनि केतिरनि ई ॻोठनि जा ट्रांसफार्मर लाहे बिजली बंदि करे छॾी आहे। पर उन बावजूद बि सेप्को जी नाअहल इख़्तियारियूं ॼाणायल ॻोठनि जे सवें रहवासियुनि ॾांहुं हर महीने हज़ारें रुपयनि जा ॻरा बिल मोकिलण जो सिलसिलो जारी रखियो पिए अचियो। जॾहिं त हिन कहर जहिड़ी गर्मी सबबि इलाइक़े जो अवाम अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। अहिड़ीअ रीति बिजली ते हलंदड़ नंढो तोड़े वॾो कारोबार ठप थी वियो आहे, जे सबबि बेरोज़गारी में पिणु वाधारो थी वियो आहे। सेप्को सब डिवीज़न गंबट जूं इख़्तियारियूं हिकु तरफ़ शहरनि में हथु वठी बिजली चोरी कराए गर्मीअ जी मौसम में सवें एसीज़ जा नाजाइज़ कनेक्शन ॾेई लखें रुपया माहवार उघाड़े करे रहियूं आहिनि। अहिड़ी चोरी खे लिकाइण लाइ तालके गंबट जे बेहराड़ियुनि जे ॻोठनि जी बिजली काटे ट्रांसफार्मर लाहे खणी विया आहिनि ऐं ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि ॾांहुं माहवार हज़ारें रुपया बिल मोकिले लखें रुपयनि जो कर्ज़ी बणाए छॾियो आहे। ऐं हिन साह मिठ में कंदड़ गर्मी सबबि अवाम अज़ाब खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हितां जे रहवासियुनि चीफ जस्टिस साहब सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल ॻोठनि खे बिजली ॾियारे कहर जहिड़ी गर्मी खां निजात ॾियारी वञे ऐं बिजली बंदि हुअण बावजूद ईंदड़ बिलनि जो सिलसिलो बंदि कराए अवाम खे सेप्को इख़्तियारियुनि पारां लुटजण खां बचायो वञे, न त ॿी सूरत में सेप्को इख़्तियारियुनि ख़िलाफ़ अदालत जो दर खणायो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।